ही जेके बि असां इंसान हिन धरतीअ ते रहण वारा आहियूं, उहे सभई मुसलमान, हिंदू, जेका बि इंसान ज़ात आहे, उन सभिनी जो अबो हज़रत आदम, मां बीबी हवा आहे। अहिड़ी तरह हीअ धरती ज़मीन असां सभिनी जी माउ आहे। मुसलमाननि जी, हिंदुनि जी, सभिनी जी हीअ धरती माउ आहे। हिन धरतीअ ते रहण वारा इंसान अल्लाह तबारक ताला पंहिंजे कुदरत सां पैदा कया आहिनि। उन्हनि इंसाननि में अल्लाह साईं हिकु अहिड़ी शइ अंदरि में रखी आहे, हर इंसान में आहे, चाहे उहो हिंदू हुजे चाहे मुसलमान हुजे, उहा हर इंसान में शइ मौजूदु आहे जंहिंजो नालो ज़मीर आहे। पैदाइशी तरह जॾहिं खां वठी इंसान पैदा थो थिए, उन में अल्लाह तबारक ताला ज़मीर जो मादो बि रखे थो। हिन दुनिया में अची करे माण्हू मुआशरे जे हालतुनि जे करे हिन ज़मीर खे, हिन दुनिया में ज़मीर जो सौदो कंदा आहिनि। अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके ज़मीर जा क़ैदी बणिजी कॾहिं पंहिंजे असूलनि तां न आहिनि हुटंदा। पर अॼु जे दौर में असांजे मुल्क में, असांजे हिन शहर मटियारी, ख़ासि करे सिंध में जेके बि कुझु नज़र अचे थो, उन में अक्सरियत उन्हनि माण्हुनि जी आहे जेके पंहिंजे ज़मीर खे विकिणनि था। ऐं हिन वक़्तु हिकु अहिड़े माण्हूअ जी ॻाल्हि कंदुसि जेको पाकिस्तान जो सदर रही चुको आहे। उन सदर जो नालो सदर अयूब ख़ान हुयो, फील्ड मार्शल अयूब ख़ान। पाकिस्तान जो उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे सदर अयूब जे बारे में ख़बर न हुजे। आउं त चवां थो हर उहो माण्हू, या उहे माण्हू मरी विया हुजनि या माण्हू ज़िंदा आहिनि, पर उन्हनि सभिनी माण्हुनि खे जनरल अयूब ख़ान जे बारे में ख़बर आहे त अयूब ख़ान पाकिस्तान जो सदर हुयो। उन सदारत छाजे करे छॾी हुई? ट्रकुनि ते, बसुनि ते कुझु वक़्तु, काफ़ी वक़्त में सदर अयूब ख़ान जा जेके फ़ोटू लॻल हूंदा हुआ, माण्हू ॾिसंदा हुआ बसुनि ते। अयूब ख़ान जे बारे में जेतिरो मूंखे इल्मु आहे, 65-66 जे दौरान नंढी उमिरि तमामु मुंहिंजी माण्हुनि जे वातां इहो ॿुधण में आउं ॿुधंदो हुउसि, अयूब कुता हाय हाय, अयूब कुता हाय हाय जा नारा माण्हू हणंदा। उन वक़्त में त न को मूंखे हाय हाय जी ख़बर हुई, न को अयूब जी ख़बर हुई, न को कुते जी ख़बर हुई। बहरहाल वक़्त जे गुज़रण सां जॾहिं मूं किताबनि में झोत पाती, किताबनि खे ॾिठो त सदर अयूब खे बिल्कुलु बाज़मीर, गैरतमंद, असूलनि वारो इंसान ॾिठो। सदर अयूब जा तक़रीबन अख़बारुनि में एडिटोरियल ईंदा रहंदा आहिनि। ऐं वॾे शौक़ सां उन्हनि खे पढ़ंदो आहियां। ईअं खणी चओ त जेके अहिड़ा माण्हू, मीर रसूल बख्श टालपुर साहब, जनरल फील्ड मार्शल मोहम्मद अयूब ख़ान, अहिड़नि माण्हुनि जे करे जेके अख़बारुनि में आर्टिकल ईंदा आहिनि, पढ़ंदो आहियां, किताबनि में बि पढ़ंदो आहियां। हिकिड़े आर्टिकल में मूं सदर अयूब ख़ान जो आर्टिकल पढ़ियो त को मरे खां जेको आहे सो वियो पे कंहिं ग़रीब माई जी ॿकरी हुन मारे विधी। उहो त बहरहाल हिन वक़्तु आउं तव्हांखे कोन थो ॿुधायां, असुल सदर अयूब जे ज़मीर जी ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां। 65-66 में अयूब ख़ान खे कुतो कोठियो वियो। अयूब ख़ान खे कुतो कोठियो वियो। उन कुते चवण तां अयूब ख़ान पंहिंजे सदारत वारी कुर्सीअ तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। दुनिया जा माण्हू भले छा बि चवनि, मूं कोन ॾिठो हुयो, मूं हुन जा कारनामा पढ़िया आहिनि, मूं हुन जूं ॻाल्हियूं पढ़ियूं आहिनि, पर ज़मीर जे मुताबिक़ अयूब ख़ान पंहिंजी कुर्सी छॾे ॾिनी। मूं हिकु एडिटोरियल में पढ़ियो त अयूब ख़ान
ते जॾहिं नारा लॻी रहिया हुआ त अयूब ख़ान लंडन मां या अमेरिका मां किथां हिकु पढ़ियल कुतो घुरायो, वॾे कद वारो कुतो घुरायो ऐवान सदर में। उन कुते खे उन सदर वारी कुर्सीअ ते विहारे हिन पंहिंजे ऑफिसरनि, वज़ीरनि, मिनिस्टरनि, सॼी काबीना खे सभिनी खे घुराए विहारियो ऐं उन सदारती कुर्सी वारे कमरे खे तालो लॻाए उन में कुते खे बंदि करे विहारियो वियो। सदर अयूब ख़ान जेॾीमहिल घुरायल पंहिंजे वज़रान, पंहिंजे अमलदारनि सां मिलियो त उन्हनि खे मुखातिब थींदे चयो, मैं सदर अयूब ख़ान। ईअं चई हू बीठो रहियो, उथियल माण्हू सभु बीठा रहिया। असुल हक़ीक़त अयूब ख़ान जेको आहे सो वेठो कोन, हलंदे हुन सदारत वारे कमरे जो जेको आहे सो दर खोलियो ऐं उन्हनि खे चई त जो अयूब कुत्ता है ना वो इस कुर्सी पे बैठा हुआ है, आप इनसे बात करो। यार इहो ज़मीर हो अयूब, सदर अयूब जो इहो ज़मीर हुयो जी सदारत जी कुर्सी छॾे ॾिनी। अॼु जे इंसान जे ज़मीर जी छा ॻाल्हि कयां। हिकिड़ो असांजे मटियारी जे ॿेले खाते हिकिड़ो माली आहे, कचो माली आहे, गवर्नमेंट जूं ड्रेसूं थो पाए, उनजा मूं वटि फोटूज़ आहिनि, मूं वटि उनजा सॼो रिकॉर्ड आहे। टके जो माली, टके जो, जंहिं ते राज्यनि में माण्हुनि खे विढ़ाए, माण्हुनि खे दरबदर करे सदारत जी कुर्सी उन ज़मीर जे उनजी जेको उनजो ज़मीर जेका उनजी गैरत हुई, उनजे करे सदारत जी कुर्सीअ खे सदर अयूब ख़ान ठुकराए छॾियो। हीअ हिकु टके जो मालिया जे सॼे मटियारी ॿेले खे तबाह कयो, मटियारी ॿेले जे ज़मीन ते कब्ज़ा कराया, मटियारी ॿेले जे पंहिंजे बिरादरनि में झेड़ा कराया, पंहिंजे मटियारियुनि जे बिरादरनि में वॾा दंगा पैदा कया।